सिर्फ मौलाना कटे अहमद रजा खान चवंदो तो मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैह उन्हीं ते कावड़ पा तो मौलाना है उन्हीं के मौलाना छोड़ तो चए। हालांकि वड़ा उन्हनि जा इख्तिलाफ आहिनि, कई मसलन ते उन्हनि जा इख्तिलाफ आहिनि, लेकिन हुज्जत जे बुनियाद ते दलील जे बुनियाद ते ऐं अॼु उन्हनि जे नाले ते हिक ॿिए खे तव्हां सां घटि वधि ॻाल्हायूं था ऐं सम्झूं था पिया त इहा दीनदारी आहे। देवबंदी आलिम बरेलवियुनि खे ॻाल्हाए सम्झंदो त दीनदारी आहे, बरेलवी आलिम देवबंदियुनि खे ॻाल्हाईंदो उहो चवंदो दीनदारी आहे, इन में मूंखे सवाब मिले थो। हालांकि सवाब जो कमु न आहे। ॿई जितां देवबंदियत ऐं जितां बरेलवियत जा बाग फुटिया आहिनि, जितां निकिता आहिनि, उन्हनि जो पोजीशन इहा आहे जो मौलाना जो नालो केरु इस्तेमाल न कंदो त मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैह उन्हीं ते कावड़ पा तूं उन जो बेद भी छो तो करें, उन सां इख्तिलाफ दलील जे बुनियाद ते आहे, लेकिन उलमा जी तौहीन हर सूरत में नामंजूर है। सिर्फ मौलाना कटे अहमद रजा खान चवंदो तो मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैह उन्हीं ते कावड़ पा तो मौलाना है उन्हीं के मौलाना छोड़ तो चए। हालांकि वड़ा उन्हनि जा इख्तिलाफ आहिनि, कई मसलन ते उन्हनि जा इख्तिलाफ आहिनि, लेकिन हुज्जत जे बुनियाद ते दलील जे बुनियाद ते ऐं अॼु उन्हनि जे नाले ते हिक ॿिए खे तव्हां सां घटि वधि ॻाल्हायूं था ऐं सम्झूं था पिया त इहा दीनदारी आहे। देवबंदी आलिम बरेलवियुनि खे ॻाल्हाए सम्झंदो त दीनदारी आहे, बरेलवी आलिम देवबंदियुनि खे ॻाल्हाईंदो उहो चवंदो दीनदारी आहे, इन में मूंखे सवाब मिले थो। हालांकि सवाब जो कमु न आहे। ॿई जितां देवबंदियत ऐं जितां बरेलवियत जा बाग फुटिया आहिनि, जितां निकिता आहिनि, उन्हनि जो पोजीशन इहा आहे जो मौलाना जो नालो केरु इस्तेमाल न कंदो त मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैह उन्हीं ते कावड़ पा तूं उन जो बेद भी छो तो करें, उन सां इख्तिलाफ दलील जे बुनियाद ते आहे, लेकिन उलमा जी तौहीन हर सूरत में नामंजूर है।